हजरत इस्माइल समीउल्लाह मुबारक जनायुस 8 महीनों गुजरता हजरत मूसा कलीमुल्लाह मुबारक जनायुस 9 महीनों गुजरता हजरत ईसा कलीमुल्लाह मुबारक जनायुस माबू बड़ी अमर थी चवे अरे तेगा में काम तेरी अच्छी जैसे अशकर के न बुधाए ते कदू न थी तो ते रात जी तारीफ करनी आ तो पेरो दी बुधाइनो पवंदो जेडीए दी तारीफ करनी आ तो रात जी गाल करनी पवंदी हमें तवा साजू और तू जा हमल बार जमण उन जो कानून दस्तूर कीअं हूंदो ॿ महीना पेट थोरो ॿाहिरि 4 महीना अञा ॿाहिरि जो आहे न 9 महीना थींदा आहिनि त जेल बि वठिजी वेंदी अथसि दिलि कची कची थींदी अथसि 8 महीने खां पोइ ब्लड प्रेशर वधी वेंदो अथसि राति जा ओजागा उल्टियूं उधेड़ मथे खे ॿधण जेल टुकर टुकर पई थींदी मुंहिंजो उस्ताद हिकिड़ा लफ़्ज़ चवंदो वणंदा आहिनि ॾाढा चवंदो आहे त 9 महीने में ॾेई वठी बीहंदी आहे मालिक अॼु कंदी आहे पुल आहे सभु कढेसि मवाली आहे सभु कढेसि सही आहे न बाबू बड़ी अमर थी चवे त मूंखे 9 महीने में मुंहिंजो पेट ईअं हो जीअं पहिरें महीने हो जहिड़ो मूंखे उधेड़ न थिया मुंहिंजी दिलि कची कची न थी मां कॾहिं बि ईअं न थियो जो खाधो उल्टी कयमि सुभान अल्लाह जेॾीमहिल जो 9 महीनो गुज़रियो बाख बुटीअ जो टाइम थियो सूमर जी राति थी जिबरील आयो मूंखे अची हिकिड़ो वॾो ॾिनई 2-3 क़दम हटी पोइ करे छा थो चवे या सय्यदुल मुरसलीन या रहमतुल लिल आलमीन बाबूबा हाणे तशरीफ़ फरमा थियो जेको वॾो ॾिनई पाणी हो एॾो शफ़ाफ़ पाणी हो पर वॾो मिठो हो खीर खां वधीक शफ़ाफ़ हो पीत में नूर जी हिकिड़ी झटकोड़ थी शहज़ादो ॼमी पियो पाड़े वारी खे चयो हई त न मूंखे ससु न मूंखे का भेण न ॿी का मिट माइट ख़ुदा जे वास्ते अची दाई त थी वियो मुंहिंजो केरु न आयसि तूं ग़रीबा तूं मिसकीना असां न ईंदियूंसीं ठीकु आहे जेॾीमहिल जो शहज़ादो ॼमियो नबी जो सरदार मदीने जो ताजदार तेॾीमहिल पोइ हाणे पीगड़ा लुलियसि हज ताईं थियसि पाड़े वारी पुछण आयसि आमना ते ख़बर छा जहिड़ी कुंडड़िया थी तेॾी मूंखे का ख़बर कान्हे त मां छा चयो आहे बाक़ी हे लफ़्ज़ अमल फरमाया त बसि मूंखे हीअ ख़बर आहे कद खरज मअहू नूर शाम जूं मारियूं मां हिते मके मां 480 वेले
जो मुफ़ासिलो बैठा में ॾिठो को उस्ताद जे मांगे 480 मेल में ॿुधाए त किलोमीटर घणा थिया तक़रीबन 1350 किलोमीटर ये पई ॾिठा नूर बाबू बजे सचे और में वेठा आहियूं त अॼु जे मदीने जो साईं चाहे त पंहिंजो मदीने शरीफ़ मां असांजी सॼी जमायत खे मां समेत मिस्कीन ग़रीब खे बुलाए था करे त करे सघे थो अॼु पंहिंजे बेकरार दिलनि खे पंहिंजे निगाहे इनायत सां फुलाए पाण ते करे त करे सघे हिस्सेदार सबके के वक्त जीतो वॾो सखी है मैं पर तो एतिरा लफ़्ज़ ज़रूर चयां त पाण ईंदो हो त भिटाई वांगुरु कुझु मां बि ख़बरी थिया हाणे मैं सब तो चवे त स्वाद सदाकत साण उठी तूं सॾु करे साईंअ खे गाढ़ बपोड़ा गाॾ भरे करे मुहर मदीने जे इंतजाम करे रखियो हमें कहिड़ो फड़ी बि रखी हमें उन्हनि पुट ॼमंदो त मां फड़ी बि ॾींदीमांसि ध्यान अथव हेॾे नारे कढण वारो अस्तो बि असरो रखी छॾियो हमें त मां पंहिंजे पुटल पुट जो नालो बि कढींदसि कंजन बि रखिया हम त पाराईंदी महासि 2-3 किलो मां विराइण जे वास्ते गुड़ बि रखियो हमे जन मूंखे कुदरती धाम पियो थिए तव्हां बिना गुड़ पंहिंजो खणो बाजू इहे कंहिंजूं बि खण पंहिंजा इहे असरा बि खण कंजन बि खणो अनाजी ज़ात बरकात ॾऊं मफ़हूम ॻाल्हि जो मां त इलाम इहे दुनिया आवाज़ कुदरती आई से त जेकॾहिं ताक़त भई आमरा त सॼे जहान में मुंहिंजे बाबू वॾी ख़ुशी करी जेकॾहिं इहा ॻाल्हि नथी करे सघी त इहो गुड़ रखो सॼे जहान में मिठाई मां रब पाण थो मिलाया खुशी ये फरमाई त जे औरत खे उन जे टाइम में उन वक्त में पेट में हमल हो उहे सब रब जे ज़ात बाबरकात जी उन सब पुट कया किताब लिखण था सीरत हरबिया वारो लिखे थो त अल्लाह जे तरफ़ खां महबूब जी ज़ात बाबरकात फिंदल सिंदल अस्पताल हुजे या प्राइवेट तव्हांजो अशा जी अस्पताल या ॿिए कहिड़ी हुजे अड़े थोरू ॼमे थोरियाणी ॼमे मुला ॼमे मुलियाणी ॼमे जन्म वारी को ॼमे साई बि कंदु हेॾे नक खणी हेॾे कंदी न खणंदीमांसि ईअं न करे साफ़ करे ॾे असांखे 500 वठंदसि वठ 500 पर बुलो वीचारे ॾे भैया तफ़सील हलविया वारे दिलियूं ठाणे छॾियूं चवे थो अल्लाह जे तरफ़ खां फितल फितल विच मां दीद बि ॾिनल महबूबनि जी सुनत अथव ऐं असांजा नौजवान दोस्त अॼुकल्ह वरी बरकण बणिजी वञे अड़े हिकिड़ो अंग्रेज़ सुतो पियो हो हिजाज़ ॿुधिजांव अंग्रेज सुतो पियो हो सुबुह सां उथियो त ॿार हीअं के हीअं उथियो त वरी वाह वाह जो फैशन आहे